नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ अब्दुल करीम सोलंकी जो रवासी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो नबी बख्श सोलंकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻुवाण अॻूणो घरू वज़ीर मंज़ूर वसाण अकामी केस जो फ़ैसिलो संदसि हक़ में अचण ते ख़ुशी में साफ़िन वटि पहुची ख़ुशी जो इज़हार कयो आहे। घणा थोरात आहियूं जो मंज़ूर वसाण साहब खे बहाल कयो अथई ऐं मंज़ूर वसाण अहिड़ो लीडर आहे जेको अवाम सां प्यारु कंदो आहे ऐं अवाम जा मसइला ॿुधंदो आहे ऐं अवाम खे पाण सां गॾु विहारींदो आहे ऐं तरक़ियाती कम ॾींदो आहे। जे तरक़ियाती कम न ॾींदो आहे को ग़रीब वेंदो आहे उन जी ज़ाती मदद कंदो आहे, पंहिंजे खीसे मां बि पैसा ॾींदो आहे। असांखे वॾी ख़ुशी थी आहे मंज़ूर वसाण साहिबु वरी बि इलेक्शन में बीहंदो, असेंबली में बीहंदो, अवाम जा कम कंदो, दुख सुख जो साथी आहे मंज़ूर वसाण। ज़िंदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।